बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9th और 10th की आसान सिंधी का सबक नंबर 9 ख़त के बारे में पढ़ेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कराची सिंध 1 जनवरी 1210 ईस्वी। शाल खुश हुजो, प्यारा दोस्त ग़ुलाम रज़ा। अस्सलामु अलैकुम। अल्लाह ताला जी मेहर सां असां ॾांहुं सभु ख़ैर आहे। उमेद त तव्हां ॾांहुं बि सभु ख़ैर हूंदो। सभ खां पहिरियों तव्हांखे नए साल जूं मुबारकूं हुजनि। शाल नओं साल तव्हांजी ज़िंदगी में ख़ुशियों ऐं कामयाबियूं खणी अचे। आमीन। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। शाल खुश हुजो, प्यारा दोस्त ग़ुलाम रज़ा, यानी हमेशा खुश रहो प्यारे दोस्त ग़ुलाम रज़ा। अस्सलामु अलैकुम। अल्लाह ताला जी मेहर सां असां ॾांहुं सब खैर आहे, यानी अल्लाह ताला की मेहरबानी से हमारी तरफ सब खैरियत है। उम्मीद त तहां ॾांहुं बि सब खैर हूंदो, यानी उम्मीद है कि आपकी तरफ भी सब खैरियत होगी। सब का पहिरियों तव्हांखे नए साल जूं मुबारकूं हुजनि, यानी सबसे पहले आपको नए साल की मुबारकबाद हो। शाल नओं साल तव्हांजी ज़िंदगी में ख़ुशियों ऐं कामयाबियूं खणी अचे। आमीन, यानी अल्लाह करे नया साल आपकी ज़िंदगी में खुशियाँ और कामयाबियाँ ले आए। आमीन। गुज़रियल मोकलनि में असीं तव्हां वटि लाड़ काणे घुमण आया हुआसीं। सच त इहो आहे त लाड़ काणे जहिड़े तारीख़ी ऐं तहज़ीबी शहर में गुज़ारियल घड़ियूं असां खां विसरी न सघियूं आहिनि। सिंध जे क़दीम आसार वारे शहर मुंहिंजो दड़ो खे ॾिसण जो पहिरियों भेरो मौक़ो मिलियो। मां त इन्ही क़दीम शहर खे ॾिसी हैरान थी वियसि। केॾी न सुहिणी सिटा सां इहो शहर ठाहियो वियो हो। पखियूं, घटियूं, पक्का घर, पाणी जे निकाल लाइ पकियूं ऐं ढकियल नालियूं, हर तबके लाइ धारदार पाड़ा। हिन सरज़मीन जा माण्हू 5000 वरी अॻे बि केॾा न ॾाहा हुआ। उन्हनि पंहिंजे शहर खे केॾी न सुहिणी तरतीब सां अॾायो हो। मुंहिंजे दड़े जे भीट में असीं अॼु बि पंहिंजा शहर था ॾिसूं त असांखे ॾाढी ॻणती थिए थी। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। गुज़रियल मोकलनि में असीं तव्हां वटि लाड़ काणे घुमण आया हुआसीं, यानी गुज़िश्ता छुट्टियों में हम आपके पास लाड़काना घूमने आए थे। सच त इहो आहे त लाड़ काणे जहिड़े तारीख़ी ऐं तहज़ीबी शहर में गुज़ारियल घड़ियूं असां खां विसरी न सघियूं आहिनि, यानी सच तो ये है कि लाड़काना जैसे तारीख़ी और तहज़ीबी शहर में गुज़ारे हुए लम्हे हम भुला नहीं सके। सिंध जे क़दीम आसार वारे शहर मुंहिंजो दड़ो खे ॾिसण जो पहिरियों भेरो मौक़ो मिलियो, यानी सिंध के क़दीम आसार वाले शहर मुंहिंजो दड़ो को देखने का पहली दफ़ा मौका मिला। मां त इन्ही क़दीम शहर के ॾिसी हैरान थी वियसि, यानी मैं तो इस क़दीम शहर को देखकर हैरान रह गया। केॾी न सुहिणी सिटा सां इहो शहर ठाहियो वियो हो, यानी किस खूबसूरत तरतीब से ये शहर तामीर किया गया। पक्कियूं घटियूं, पक्का घर, पाणी जे निकाल लाइ पकियूं ऐं ढकियूं नालियूं, हर तबके लाइ धार धार पाड़ा, यानी पक्की गलियां, पक्के घर, पानी के निकास के लिए पक्की और ढकी हुई नालियां, हर तबके लाए धार धार पाड़ा, यानी हर तबके के लिए अलग अलग मोहल्ले,
हिन सरज़मीन जा माण्हू 5000 वरीह अॻे बि केॾा न ॾाहा हुआ। यानी इस सरज़मीन के लोग 5000 साल पहले भी इतने अक्लमंद थे। उन्हनि पंहिंजे शहर के केॾी न सुहिणी तरतीब सां अॾायो हो। यानी उन्होंने अपने शहर को बेहतरीन और ख़ूबसूरत तरतीब से तामीर किया। मुंहिंजे दड़े जे भीट में असीं अॼु बि पंहिंजा शहर था ॾिसूं। यानी मुंहिंजे दड़े के मुकाबले में हम आज भी अपने शहरों को देखते हैं। तो असांखे ॾाढी ॻणती थिए थी। यानी तो हमें बहुत फ़िक्र होती है। इन्हनि शहरनि जी आदमशुमारी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। इन्ही करे असांजे शहरनि जा मसइला बि वञनि था वधंदा। सफ़ाई, ट्रैफ़िक, रिहाइश ऐं रोज़गार जे मसइलनि असांजी शहरी ज़िंदगी ते ॾाढो ख़राबु असरु वधो आहे। प्यारा दोस्त, ख़त तवील थींदो वञे, ॻाल्हियूं त अञा बि घणियूं आहिनि। हा, पीर जे ॻोठ नेरनि ते चांवर जी मानी, मक्खण, माखी ऐं लस्सी मोखा अञा न विसरी आहे। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। इन्हनि शहरनि जी आदमशुमारी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। यानी इन शहरों की आबादी दिन ब दिन बढ़ती जा रही है। इन्ही करे असांजे शहरनि जा मसइला बि वञनि था वधंदा। यानी इस वजह से हमारे शहरों के मसाइल भी बढ़ते जा रहे हैं। सफ़ाई, ट्रैफ़िक, रिहाइश ऐं रोज़गार जे मसइलनि असांजी शहरी ज़िंदगी ते ॾाढो ख़राबु असरु वधो आहे। यानी सफ़ाई, ट्रैफ़िक, रिहाइश और रोज़गार के मसलों की वजह से हमारी शहरी ज़िंदगी पर बहुत बड़ा ख़राब असर पड़ा है। प्यारा दोस्त, ख़त तवील थींदो वञे, ॻाल्हियूं त अञा बि घणियूं आहिनि। यानी प्यारे दोस्त, ख़त तवील होता जा रहा है, बातें तो अब भी बहुत हैं। हाँ, पीर जे ॻोठ नेरनि ते चांवर जी मानी, मक्खण, माखी ऐं लस्सी मोखा अञा न विसरी आहे। यानी पीर के ॻोठ नाश्ते में चावल की रोटी, मक्खन, शहद और लस्सी में अभी तक नहीं भूला। तहां मूं ॾांहुं जेके सिंधी किताब मोकिलिया आहिनि, इन्ही लाइ मां तव्हांजो ॾाढो थोराइतो आहियां। हाणे मुंहिंजी सिंधी सुठी थी वई आहे। इन्ही जो सबूत मुंहिंजो ही ख़त आहे। तव्हां कराची कॾहिं त अचो, चाचा साईं खे असांजा सलाम ॾिजो। ॾांहुं साईं ग़ुलाम रज़ा, लाहौरी महल्लो लाड़काणो, सिंध। तव्हांजो दोस्त सज्जाद अली। अब लास्ट पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। तव्हां मूं ॾांहुं जेके सिंधी किताब मोकिलिया आहिनि, इन्ही लाइ मां तव्हांजो ॾाढो थोराइतो आहियां। यानी आपने मुझे जो सिंधी की किताबें भेजी, उनके लिए मैं आपका बहुत एहसानमंद हूँ। हाणे मुंहिंजी सिंधी सुठी थी वई आहे। यानी अब मेरी सिंधी बहुत अच्छी हो गई है। इन्हीं जो सबूत मुंहिंजो ही ख़त आहे। यानी इसका सबूत मेरा ये ख़त है। तव्हां कराची कॾहिं दा अचो, चाचा साईं खे असांजा सलाम ॾिजो। यानी आप कराची कब आ रहे हो, चाचा जान को मेरा सलाम कहना। साईं ग़ुलाम रज़ा, लाहौरी महल्ला लाड़काना, सिंध। आपका दोस्त सज्जाद अली। इस सबक में आपको कोई बात समझ ना आई हो, या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो, या किसी लफ्ज़ का तर्जमा ना करना आ रहा हो, तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। और आप लोगों से गुजारिश है कि ये वीडियोज़ 10th क्लास के बच्चों तक लाजमी पहुंचाई जाएं, ताकि उनको सिंधी पढ़ने में, सीखने में, समझने में जो मुश्किलात आती हैं वो इन वीडियोज़ के ज़रिए हल हो सकें। शुक्रिया।